काफ़ी माण्हुनि जो इहो अक़ीदो आहे त जिन जेके आहिनि उहे इल्म ग़ैब ॼाणनि था। त अल्लाह तबारक व तआला सुलेमान अलैहिस्सलाम जे मातहत हज़ारनि जे तादाद में जिन्नात खे ग़ुलाम बणायो। सुलेमान अलैहिस्सलाम उन्हनि जिन्ननि खां कमु कराईंदा हुया। मसलन वॾा वॾा देगियूं ठाराईंदा हुया, चमचा ठाराईंदा हुया, तामीरात कराईंदा हुआ, बसि ॾींहुं राति उन्हनि खां कमु कराईंदा हुया। सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक जे इस्म आज़म जी ताक़त हुई, जंहिं ताक़त जे ज़रिए सां उहे उन्हनि खे सज़ा बि ॾींदा हुआ, पोइ डिॼंदा हुआ। बसि सुलेमान अलैहिस्सलाम जीअं फरमाईंदा हुआ तीअं जिन्नात कंदी हुई। सुलेमान अलैहिस्सलाम जिन्ननि खे हुकुम कयो त बैतुल मुक़द्दस खे तामीर कयो। हाणे हीअ बैतुल मुक़द्दस खे ठाहिनि पिया, को टेम थी वियो हिननि जी इहा कमु हले पियो बैतुल मुक़द्दस। इन वक़्त में सुलेमान अलैहिस्सलाम जे उमिरि मुबारक जो वक़्तु पूरो थी वियो। अल्लाह जे नबी दुआ कई त या अल्लाह, मुंहिंजी वफ़ात जेका आहे उहा जिन्ननि जे अॻियां ज़ाहिर न कजां, ऐं मुंहिंजे वफ़ात मां अहिड़ो हिकु मौजिज़ो ज़ाहिर कजां जीअं माण्हुनि जो अक़ीदो ठहे त जिन्नात ग़ैब जो इल्मु नथा ॼाणनि। सुलेमान अलैहिस्सलाम महराब में अल्लाह अकबर करे बीही नमाज में बीठा। दौरान नमाज सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक पंहिंजे हुज़ूर में घुराए वरितो। सुलेमान अलैहिस्सलाम फ़ौत थी विया, ज़ाहिरी तरह विसाल फरमाया विया। लठ मुबारक हुयनि जंहिं ते टेक ॾेई बीठा हुया, उन क़ियाम जे दौरान संदनि जी वफ़ात थी वई। जिन ॿाहिरि कमु कंदा रहिया हता के सुलेमान अलैहिस्सलाम खे ईअं बीहंदे 1 साल गुज़री वियो। दलील ॾिसो क़ुरान मजीद में 1 साल गुज़री वियो। मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि, कनि रिवायतुनि जे अंदरि त वॾो लंबो अरसो 1 साल गुज़री वियो। पर बरसां जिन जेके कमु कनि पिया, तामीरात जो लोड़नि पिया सुबुह शाम, क़ुरान मजीद में त दलील ईअं ॾिनो वियो आहे त जेकॾहिं जिन्ननि खे अल्लौ कानू यअलमून अल ग़ैब, जेकॾहिं जिन्ननि खे ग़ैब जो इल्मु हुजे हां त मा लबिसू फिल अज़ाबिल मुहीन, इहे अज़ाब मुहीन यानी जेको हू कमु कनि पिया न, इहो उन्हनि जे लाइ गोया कि ॼण अज़ाब हुयो। अल्लाह पाक फरमायो जेकॾहिं उन्हनि खे इल्म ग़ैब हुजे हां त इन ख्वारी जे अज़ाब में न रहनि हां। थोरो गौर करियो, उन्हनि जे भरिसां सुलेमान अलैहिस्सलाम वफ़ात करे विया आहिनि, पर जिन्ननि खे ख़बर न पइजी सघी आहे। उहे ईअं ई सम्झंदा रहिया त अल्लाह जो नबी अञा ताईं नमाज़ पियो थो पढ़े। इहा ख़बर जिन्ननि खे न पइजी सघी। जॾहिं भरिसां बीहण वारी हस्ती सुलेमान अलैहिस्सलाम जी ऐं उन जे भरिसां इर्द गिर्द जिन फिरनि था, कमु कनि था, उन्हनि खे इन भरिसां बीहण वारे माण्हू जी ख़बर न आहे त हीउ ज़िंदा आहे या विसाल फरमाए वियो आहे। बाक़ी ॿिए कहिड़े इल्म ग़ैब जी हिननि खे ख़बर पवंदी। बसि एतिरो ज़रूरु आहे जो बसि हीअ क़ौम अहिड़ी आहे जेका हिकु लम्हे में, हिकु मिंट में हितां खां हुते पहुची वञे थी। जेतिरे ताईं हिन जी ताक़त आहे ओतिरे ताईं हिननि खे ख़बर आहे। वधीक हिननि में इहो अक़ीदो रखणु त जीअं जिन चवे को ईअं ई सच हूंदो, इहो बिल्कुलु शैतानी अक़ीदो आहे। त सुलेमान अलैहिस्सलाम आख़िर उॾही खे अल्लाह पाक पैदा फरमायो जंहिं लठ खे खाइणु शुरू कयो हिकमत जे तहत, ऐं साल खां बाद में उहा उॾही लठ खे खाईंदी रही। सुलेमान अलैहिस्सलाम आहिस्ते आहिस्ते उहा लठ खाॼंदी वई, जिस्म मुबारक जे ज़मीन ते पियो। हिकु त इहा ख़बर पई इन आयत करीमा मां त जिन्ननि खे ग़ैब जो इल्मु न आहे, हिकिड़ी आहे। ऐं उन्हनि में इहो अक़ीदो रखणु मन घड़त अक़ीदो आहे, शैतानी अक़ीदो आहे। ऐं ॿी इहा ख़बर पई त जिन्ननि खां अक्सर व बेशितर माण्हू डिॼंदा आहिनि, जिन्ननि खां वधीक कुव्वत ऐं ताक़त इंसान जी आहे। छाजे करे जो सुलेमान अलैहिस्सलाम जिन्ननि खां एतिरो त कमु कराईंदा हुआ। सुलेमान अलैहिस्सलाम इंसान हुया, अल्लाह जा नबी हुया। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे जो इंसान जॾहिं पंहिंजे रब सां लऊं लॻाईंदो आहे त जिन उन जा ग़ुलाम ऐं नौकर थी वेंदा आहिनि, पर जॾहिं पंहिंजे रब सां हू टोड़ींदो आहे तॾहिं जिन उन खां ॾाढो ई ताक़तवर बणिजी वेंदो। त सुलेमान अलैहिस्सलाम उन्हनि जो कमु कराइणु इन में साबित थिए थो त इंसान खे ताक़त अल्लाह जे इबादत जे ज़रिए सां जिन खां ज़्यादा आहे। ऐं ॿियो इहो मालूम थियो त जिन्ननि खे ग़ैब जो इल्मु न आहे। टियों इहो मालूम थियो त तव्हां असांजो विसाल थी वञे न त बर्फ़ जी ज़रूरत आहे
कंहिं अहिड़ी थधी जॻह जी ज़रूरत आहे मथां असांजो जिस्म धप न करे वञे। ऐं क़ुर्बान अल्लाह जे नबीअ जे जिस्म जे मथां 1 साल गुज़री वियुसि वफ़ात के, न जिस्म धप कई न जिस्म ख़राबु थियो। अल्लाह जा नबी ऐं अल्लाह जा वली, याने हर उहा चीज़ जेका पंहिंजे रब सां ताल्लुक़ रखे थी उहा कॾहिं बि बदबूदार न आहे थींदी। सुबुह इहो मालूम थियो त अल्लाह जा नबी उन्हनि जो शान निरालो आहे। ऐं जहिड़े तरीक़े सां अल्लाह जे नबी जो जिस्म 1 साल ताईं सलामत रहियो, अहिड़े ई तरीक़े सां क़ब्रुनि जे अंदरि बि अल्लाह नबीअ जे जिस्मनि खे सलामत रखियो आहे। वमा अलैना इल्ला अल बलाग।